है अंदादों व अंतुम तालमून। ऐ इंसानो पंहिंजे रब जी इबादत कयो जे तव्हां खे पैदा फरमायो वा तव्हां खां पहिरियां अचण वारनि क़ौमुनि खे पैदा फरमायई। तव्हां मुत्तकी परहेज़गार बणिजो। तव्हांजो रब एॾे शान वारो आहे, एॾे कुदरत वारो आहे जो अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशा, जे रब तव्हांजे लाइ ज़मीन खे फर्श करे विछायो आहे। अब हेठि पाणी आहे, पानी जे मथां ज़मीन रब विछाई त मुंहिंजा बाना वेहन घुमन सुम्हन सुख वठन। ज़मीन विछाई, फर्श बनाए, आसमान के छित बनाए, व अंज़ल मिनस समाए मान, ऐं आसमान मजा पानी आणींदो आहे, पानी नाज़िल कंदो आहे। उन पानी जे ज़रिए अवांजा फसल थींदा आहिनि, अवांजा मेवा फुटंदा आहिनि, अवां खाधा खाईंदा हो, अवांजा खेत थींदा आहिनि। फरमाए थो पियो तव्हांजो अल्लाह एॾो करीम जो सभु कुझु अवांजे लाइ करे थो पियो। फला तजलू लिल्लाहि अंदादों व अंतुम तालमून। नहीं आवाज में सुभान अल्लाह मज़ो थे थो। थोड़ी स्पीड वधाए तो मारे सा जागो था या मुझी बोली समझो था या न सिंधी समझो था। अल्लाह अकबर। मुझे सोने हबीब जा उम्मती हो। अल्लाह फरमाए इबादत कयो कंहिंजी, रब थो चए इबादत कयो, केर थो चवे। ऐं इहा इबादत इंसान जे अचण जो मक़सद आहे। इंसान फुज़ूल न आयो आहे। फुज़ूल इंसान खे पैदा न कयो वियो आहे। खाइण पीअण जानवर बि था, बच्चा जानवर भी जणीन था, पेट जानवर भी पालीन था, जिंदगी जानवर भी गुजारीन था। तोखे रब्बुल आलमीन अशरफुल मखलूकात छाजे लाइ बनायो आहे? इहो मक़सद कहिड़ो हो जो तोखे एॾी इज़त ॾिनी वई आहे? तोखे अहसनुल ख़ालिकीन अहसनुल ख़ालिकीन द अल्लाह जी ज़ात जे तव्हांखे सुहिणो ख़ल्क़ियो आहे, अहसन तक़वीम चयो वियो आहे। एतिरियूं इज़तूं ऐं मक़ाम तोखे ॾिना विया छाजे लाइ? तुंहिंजो मक़सद आहे, तू फुजूल पैदा न कयो वियो। कुरान करीम अल्लाह फरमातो फहसिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसा, छा तव्हां गुमान था कयो त अल्लाह ताला अव्हांखे फुजूल पैदा फरमायो आहे? न न न, अव्हांजे पैदा थियण जो मक़सद कहिड़ो आहे? अल्लाह फरमातो अमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह फरमातो जिन्न इंसानन खे मूं रब पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फरमायो आहे। कंहिंजे लाइ ॻाल्हाए सही मिठा, कंहिंजे लाइ? अॼु इबादत खां असां परे आहियूं, असीं ज़िक्र खां परे आहियूं, असीं क़ुरान खां परे आहियूं, असीं निमाज़ खां परे आहियूं, असीं मस्जिद खां परे आहियूं, असां अल्लाह ऐं उन जे रसूल जे ज़िक्र खां परे आहियूं। मुंहिंजा मिठा भाउ सोच ज़िंदगी आरज़ी आहे। ऐं के ईअं चवंदा आहिनि अबा मुल्ला ॼाणन मस्जिद ॼाणन, मुंहिंजो छा? न मुंहिंजा भाउ, न निमाज़ मुल्लनि जी न आहे, इबादत मुल्लनि जी न आहे। नबी आया उहे बि रब जी इबादत कंदा विया। नबीयन जी सीरत पढ़ो, नबीयन जी जिंदगी पढ़ो, अंबिया सगोरन के पढ़ो त खुदा जा शुक्र गुजार बाना बनिया, रब करीम जा साबिर बाना बनिया। दुख में सुख में तकलीफ में हर हाल में रब जी इबादत कंदा विया, आज़माइशन में भी पास थींदा विया, अल्लाह जा मज़ीद कुर्ब हासिल कंदा विया। साईं मूं वटि त कुझु आहे कोन, वरी कहिड़ी निमाज़ पढ़ा?
अयूब अलैहिस्सलाम जी तारीख़ पढ़, अयूब अलैहिस्सलाम जी सीरत के पढ़। अल्लाह शैतान जो मौलाई रो नवाज़ो थई से माल मिलके तू बच्चा तदे तो सा प्यार करे। रफ़रमाया मुझा प्यारा बाना लालच करे मां रब सां प्यार न कंदा हल। जेके मूंसां मुझा प्यारा होंदा हल उहे दुख में भी मूंसां प्यार कंदा हल त सुख में भी मां रब सां प्यार कंदा। ॻाल्हायो पर तां छो ॻाल्हाईंदो, मां छो ॻाल्हाईंदुमि? असां रब जे इश्क जी ज़री चखी कान्हे, असांखे मज़ो ईंदो कीअं? बेटा ऐसा मैं तो छा खां वनी छो तू बेली थी बियन जो कौन था चो सुभान अल्लाह। फरमाए तो छा खां वनी छो तू बेली थी बियन जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो सुख हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह हसीन। अयूब अलैहिस्सलाम जो अनाज साड़ियो वियो आहे। हज़रत अयूब मथे निहार जो अल्हम्दुलिल्लाह। घर वारी चए थी सही ही छा माल सॼो अनाज सड़ियो, सब खेत फसल तबाह थी विया। फरमायो फसलन जो फिक्र हूंदो हो, हाणे इहो फिक्र बि लथो, मां ॼाणा रब जो ज़िक्र ॼाणा। औलाद पुट न्याणियूं उहे शहीद कया विया। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे तो अल्हम्दुलिल्लाह साईं ही छा पुट मारिया विया, न्याणियूं मारियूं वयूं, औलाद रे हुई ना अल्हम्दुलिल्लाह। हज़रत अयूब अलैहिस्सलाम फरमाए थो पियो त औलाद हुयो त फिक्र हो हिन पुट जो छा थींदो, हुन जो छा थींदो। हाणे औलाद रहियो न, शुक्र मां सॼो ॾींहुं रब जो ज़िक्र कंदो, सॼी रात रब जे खे यादि कंदो। केड़ी दुनिया में आई छो असां पंहिंजो खुदा विसारियो। हजरत गौसे आज़म कुतुबे आलम महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी शहबाज लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर बादशाह पीर बुधो अथव न। साईं वेठो आहे दरगाह शरीफ ते, हिकिड़ो माण्हू आहे साईं अव्हां जो फज़ंद जेको वापार ला वियो हो, वापार कयई फ़ाइदो थियो, हीरा जवाहर कमाए बेड़े ते चढ़ियो वापस पे आयो, आओ चितो तूफान जो अची वियो, विच सीर में बेड़ो अची वियो, तिजारत वारो सामान बुॾी वियो, अव्हां जो बचड़ो भी शहीद थी वियो। गौसे आज़म कंदड़ो हेठ करे थोड़े टाइम खां पोइ मथे खणी फरमायो अल्हम्दुलिल्लाह। छा फरमायो? अल्हम्दुलिल्लाह। ठीक है, कुछ अरसो गुजरियो, अगे फोनू न हूंदियूं, कुछ अरसे का वो सागो बाणो साईं कि भला अर्जा केड़ो साईं उन ॾियारे जेका ख़बर मां तव्हांखे ॿुधाई ही या कूड़ी ख़बर हुई। अवां जो सामान भी सलामत आ, अवां जो बच्चो भी सलामत आ, बेड़ो कथे किनारे लगी वियो आ, अवां जो बच्चो दरगाह ते पहुचण वारो आ। साईं वरी भी कंधों बार गर्दन हेठ करे वरी थोड़ी देर का बाद मथे करे फरमायो अल्हम्दुलिल्लाह। पुछण वारे जो कबिला मूंखे गाल समझ में न आई, अगे भेरे मूं तव्हांखे चयो हो बेड़ो बुॾी वियो, बच्चो शहीद थी वियो, तब तव्हां चयो अल्हम्दुलिल्लाह। अॼु चवां थो बेड़ो बची वियो, पुट सलामत आ, तब चओ था अल्हम्दुलिल्लाह। गाल सही न समझ में न आई। फरमायो त बुध जॾहिं पहिरियां दफ़ा तो मूंखे चयो हो वापार वारो सामान बुॾी वियो, तुंहिंजो पुट शहीद थी वियो, मूं हेठि
मुराक़बो करे पंहिंजी दिल ॾे तवज्जो कयो त ॾिसां त मुंहिंजे दिल खे माल जे वञण जो गम आहे या न, पुट जे शहीद थियण जो गम आहे या न, पर मुंहिंजे दिल खे परवाह ई कान हुई। मुंहिंजी दिल अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हुई। उन जे करे मां चयो हो अल्हम्दुलिल्लाह। वरी जॾहिं तूं आयो अॼु चई थो बेड़ो सलामत आ, पुट बि सलामत आ, सामान सलामत आ। वरी मूं तवज्जो करे दिल निहारियो, ॾिसां त मुंहिंजे दिल खे पुट जे बचण जी ख़ुशी आहे या न, वापार जे बचल माल जे जी ख़ुशी आहे या न। मुंहिंजो दिल ॾे निहारियो त मुंहिंजे दिल खे त परवाह ई कान हुई, मुंहिंजे पुट जी ख़ुशी कान हुई, वापार वारे सामान ॾे मुंहिंजी दिल जो तवज्जो हुयो ई कोन। मुंहिंजी दिल अल्लाह जे ज़िक्र में मस्त हुई। तॾहिं मूं चयो अल्हम्दुलिल्लाह। मुसलमान आहियूं, इहा सोच रखो त मूंखे पैदा कयो कंहिं, मूंखे बच्चा ॾिना कंहिं, मूंखे अखियूं ॾिनियूं कंहिं, मूंखे कन ॾिना कंहिं, मूंखे हलण लाइ पेर ॾिना कंहिं, मूंखे हेड़ी ज़ुबान ॾिनी कंहिं, मूंखे ही फसल ॾिना कंहिं, सिज चंड जो निज़ाम मुंहिंजे लाइ कंहिं क़ाइमु करे रखियो आहे। ही सर्दी गर्मी जी मौसम मुंहिंजे लाइ ही कंहिं क़ाइमु कई आहे। जॾहिं मां जी जल मां जे पाक पेट में अंदर मौजूद हुअसि, उते मूंखे रोज़ी ग़िज़ा केर पियो पहुचाए। हाणे त मोतबर वापारी आ, करोड़पति आ, पर जॾहिं जी जल मां जे पेट में मोहताज हुए, नाड़े जे ज़रिए मुंहिंजो रब तोखे रोज़ी अंदर में पहुचाईंदो। वक्त न विसार, पंहिंजे रब खे न विसार, रब जा एहसान याद कर। मुंहिंजे रब करीम जे ज़िक्र खां परे न वञ, रब जी इबादत खां परे न वञ। हिक हिक शइ जो हिसाब थियणो। जॾहिं पुछा थींदी न, पोइ छा जवाब ॾींदासीं। असांजे सिंध जो बुज़ुर्ग आ सचल सरमस्त, ॿुधो अथव न सचल, ॻाल्हायो नथा। सचल वॾो आशिक़ रसूल, नंढड़ो हो फारूकी आ, हज़रत उमर फारूक जे खानदान मां फारूकी आ। नंढड़ो हो, उस्ताद पे पढ़ाए से, पढ़ अलिफ बा, थोरो उस्ताद ने हारे वरी मुंह फेराए, वरी चे सचो पढ़, वरी हेरे ने हारे। आखिर उस्ताद बेजार थी पियो, बेजार थी उस्ताद सचल साईं के चमाट वहाई आ। हेरे ने हारे, सचल नंढड़ो हो, उस्ताद ने निमाणा नेण खणी निहारे, चे थो साईं न मार। चवां तो पढ़ त वरी एॾा पे निहारी न मारिया, चे थो ए मियां मारन मूं, मां सजण ॾिसां कि न सबक पढ़ा। ऐ मियां मारन मूं, मां सजण ॾिसां कि न सबक पढ़ा। सचल 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 साईं फारूकिया रानीपुर जे भरिसां दराजा शरीफ ते दरगाह साईं जी। उन साईं छा चयो, चए थो कॾहिं न वेही अल्लाह ओरी, हशर में ॾींदे हिसाब कहिड़ो। रात भी गफलत में गुजारे, देह भी गफलत में गुजारे, सजो वक्त पंहिंजो गाफिल गफलत में गुजारे, नेठ कब्र जो वञी मेहमान बने। चे तो हिसाब ॾियणो आ, मुंहिंजा त गाफिल न थी। कॾहिं न वेही अल्लाह ओरी, हशर में ॾींदे हिसाब कहिड़ो। घुमी तो घिटियूं करी तो नखरा। अल्लाह तू चाहीं मां चाहियां,
मुझो सुनो मदीने वारो रातन जी रात जो भी नमाज पढ़े अल्लाह अकबर मदीने वारो बिहे तो अध रात गुजरी थी वने मुझे दिल पर हबीब जा कदम मुबारक सुजी था पवन सैयदा आयशा सिद्दीका दीजिए या रसूल अल्लाह रब करीम के पाक बनायो आप ही तरी इबादत छाजे लाए साईं फरमान था आयशा छा मां पांजे रब जो शुक्र गुजार बंदो न बंजा असी तो फर्ज ही न पढ़ो फर्ज खाम पढ़ी आजान थी अचे त मुड़स होटल ते वेठो आ स्टाफ ते वेठो आ दुकान ते वेठो आ मुसलमान भी वेठो आ वाणियो भी वेठो आ ओड वेठो आ भील में गवाड़ वेठो आ मस्जिद में बांग आई आजान आई नथो हु मस्जिद वने नथो हु वने खबर पा कीअं त मदीने वारे जो गुलाम हिनन में केड़ो शाना मुझे हबीब जा उम्मती हा हा खुदा जे नबी ने इबादत में जिंदगी गुजारी सैयदा तय्यबा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा चो सुभान अल्लाह सैयदा फातिमा बुधी तो न सैयदा फातिमा सोने नबी जी नंढे में नंढी न्याणी मदीने वाले की 4 न्याणियों नंढे में नंढी सैयदा तय्यबा आबिदा जाहिदा खातून जन्नत फातिमा तो ज़हरा उम्र में नंढी परेशान में सभी का मतलब चलो ना सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जे प्यारे छा चयो या सैयदा या तय्यबा तो ताहरा तो ते सलाम मां सिंध मां रात 3 बजे 3:30 बजे निकतो है हिते शाम साईं अब्दुल गफार कायम पहुतायो 4:30 एडो वडो सफर करे तब ता का घणो तो गला कुछ तो थोरो गलायो थकल माया तवा शायद घट हो जो थकल चंदा खुटल चंदा खुटी पियो आन थकी पियो जी साईं उन्हें चयो खुटाणो असा चंदा थकी पियो खुटी पियो खैर मुझे हबीब करीम जा उम्मती हो सैयदा फातिमा ये लक़ब है केड़ा सैयदा ज़ाहिदा तय्यबा ताहिरा याने खातून जन्नत पहला को सलाम मुस्तफा जाने रहमत शम्ए बज़ में हिदायत केरा सईदा फातिमा जंहिंजे मदीने जे मीर फरमायो फातिमा मुझे जिस्म जो टुकड़ो आ केरा फातिमा जंहिंजे मदीने वारे फरमायो फातिमा सईदतु निसाए अहलिल जन्नत फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार आ जिंदगी में जन्नत जी टिकट मिली आ जिंदगी में जन्नत जे औरतुनि जी सरदारी मिली आ उन जे बावजूद सईदा फातिमा इशा जी नमाज पढ़ दिया इमाम हसन हुसैन के सुमारी दिया सईदना अली मुर्तजा के आराम कराई दिया उनका पो उथन दिया मुसल्लो विछाई दिया अल्लाह जी दरबार में बीह दिया कुरान करीम जी तिलावत शुरू कर दिया खत्म कुरान जो शुरू थियो सुबह जो आजानी दिया त हिक रकात पूरी मस थी ॿी रकात पूरी न थी पीछे सलाम वराए रोई चे थी मोला रात वधाई हा तुझी फातिमा ॿी रकात में ॿियो बि कुरान जो खत्म पूरो करे एॾियूं पाक दामन हस्तियूं असांखे छा थी वियो आहे केड़ी शे असांखे खुदा का परे कयो अल्लाह फरमातो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ऐ इंसान केड़ी शे तोखे पंहिंजे करीम रब का परे कयो केड़ी शे ॿुधा
केड़ी शे? माल, औलाद, जिंदगी, केड़ी शे जे जिंदगी तोखे मुखा परे कर बुधा त जिंदगी दिनी के थई, जे औलाद तोखे मुखा परे कर बुधा त यो औलाद दिनो के थई। जे करे व्यापार मुखा परे कयो थई बुधा त व्यापार में नफा केर दींदो थई? गाला केर दींदो? पुछो न खां परे आयो सी। सचल साईं वारी गाल वरी थी अचे, कॾहिं न वेही अल्लाह और हशर में ॾींदे हिसाब कहिड़ो, घुमी तो घिटियूं करी तो नखरा, इन में आहे शिताब। पुराणी में कॾहिं न वेही अल्लाह और हशर में ॾींदे हिसाब कहिड़ो, घुमी तो घिटियूं करी तो नखरा, इन में आहे शिताब कहिड़ो, इन में आहे। अल्लाह कबर में पुछंदई मुनकिर नकीर, दुनिया में कया तो कम कहड़ा कहड़ा। जवान मरी पुजी त सही, मौत ईंदो। ॻाल्हाए मौत नथा ॻाल्हाए पर तहां ॾे कोन्हे छा आसरो? ॻाल्हायूं नथा, सफ़ा को झलियल त ज़ला जा। अब ईंदो न, हर कंहिं ते ईंदो। गाला हर कहते कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। नबी उलुल अज़म पैगंबर खुद तुंहिंजो मुंहिंजो सुहिणो नबी, जंहिंजे चेहरे जा कसम पियो खणे। गाला न, जंहिंजे चेहरे जा कसम खणे, हाँ, जंहिंजे उमिरि जा कसम खणे, जंहिंजे ज़ुल्फ़नि जा कसम खणे, जंहिं जाते मदीने वार जा कदम लगनो जा कसम खणे। इए चए मुंहिंजा दिल पर हबीब, दुनिया चवंदी आ रब राज़ी थे, मार बचंदो आ मिठो मोहम्मद मीर राज़ी हुजे। पर जॾहिं वक्त जुदाई जो आयो, हिकिड़ो दफ़ो इज़राइल आयो, जिब्रील गड्डा, हबीब अंदर आरामी हन, दरवाजो खड़कियो आ। सैयदा आयशा सिद्दीका पूछे थी केर? एराबी हाँ मदीने वारे सां मिलण आयो हाँ। फरमाई साईं करीमन के तबियत सही काने, मोटी मोटी विया। बे दिहाड़े वरी आया जिब्रील अमीन साणा केर आहे? एराबी आया मिठे मोहम्मद मीर सां मिलण लायो हा। सईदा फातिमा फरमाए थी बाबा के तकलीफ़ आ, मोटी वञो। मोटी हलिया विया। वरी टे दिहाड़े आया, दर खड़को सागो सवाल कुर्बान मदीने वारे जे शान तां, तुंहिंजे दर तां को न मोटंदा, मुंहिंजे दर तां को न मोटंदा। इज़राइल ईंदो आ, सीने ते चढ़ंदो आ, दसींदो आ, पुछंदो ई न आहे, ॾिसंदो ई न आहे, निहारींदो ई न आहे, बस साह कढण शुरू कंदो आ, छिके हलियो ईंदो आ। पर मदीने वारे जो शान त निहार। टियों ॾिहाड़ो वरी सागो जवाब आ। मुंहिंजे सोणे मदीने वारे फरमायो अम्मा फातिमा नथी सुञाणी, दरवाजो खोल, ही एराबी न आहे, ही मलकल मौत आ, जेको बच्चन खे यतीम बनाईंदो आ। मूंखे वठण आयो आ। जिब्रील आयो, सलाम कई, या रसूल अल्लाह रब मोकिलियो आ, मूंसां गॾु मलकुल मौत आ। अव्हां जी जीअं मर्ज़ी रहण चाहियो या रब करीम ॾे हलण चाहियो। मुंहिंजे सोणे हबीब फरमाए जिब्रील मां हलण सां राज़ी आहियां। इजाजत सां आयो, पर आयो त सही।
हर साह वारी शे खे मौत जो मज़ो चखणो उहा अलग शे आ त नबी करीम अलैहिस्सलाम जन ज़ाहिरी विसाल फरमाए विया ज़ाहिरी जुदाई करे विया मौत जो मज़ो त चखियो वियो पर मुझे महबूब करीम जा उम्मती अज बि पूरे अहले इस्लाम जो अकीदो ईमान आ त मदीने वारो अज बि गुंबद खज़रा में अंदर जिंदा चो मदीने वारो जोर सा चो मदीने वारो जिंदा हर कंहिंखे मौत जो मज़ो चखणो मुंहिंजा मिठा भा सोच इज़राइल ईंदो निहारींदो न छॾींदो न मौक़ो न ॾींदो आयो अल्लाह हिकिड़ो शख्स हो जे इज़राइल सां की दोस्ती चई त भला दोस्त मां फ़ाइदो थिए जी कहिड़ो जॾहिं मुंहिंजो वारो अचे त मूंखे अॻे इतला ॾिजां चइसे हा हिकिड़ो ॾींहुं आयुसि अबा तयार थी तो साह कढण आवां चे तोखे मां चयो अॻे ॿुधाइजां न चयो तो ख़बर न पई छा चई न तुंहिंजे पाड़े में फलाणो वियो चई हा फलाणो वियो हाँ फलाणो वियो इहो ई त ॾिसणो इहो ई त ॾिसणो तयारी कर अॼु हुन ते या सुभाणे तो वटि ईंदो ऐं जॾहिं आयो त मौक़ो न मिलंदो मोहलत न मिलंदी हिकिड़ो बादशाह हुआ बादशाह घोड़े ते सवार थियण जे लाइ शिकार जे लाइ निकिरे पियो पंहिंजे वज़ीरनि खे त चए मुंहिंजा लिबास आणियो शिकार लाइ वेंदुमि हिकिड़ो वेस आयो पसंदि न आयो ॿियो लिबास आयो पसंदि न आयो टियों लिबास आयो पसंदि न आयो बादशाह पंजो लिबास पसंदि करे वरी चए थो घोड़ो काहे चो हिकिड़ो घोड़ो पसंदि न आयो ॿियो घोड़ो पसंदि न आयो या पंहिंजे पसंदि वारो घोड़ो जॾहिं आयो हुन शाही घोड़े ते चढ़ी शाही लिबास पाए सिपाही साथी वज़ीर पाण सां गॾु करे शिकार लाइ निकितो आहे जॾहिं झंग में पहुतो आहे हिकिड़ो फाटल कपिड़नि वारो ग़रीब अॻियां बीठो आहे घोड़े जी लगाम पकड़े बीही रहियो बादशाह चए तो हथ कढ जिन नथो सुञाणे मां केर आहां हुन फाटल कपड़नि वारे चए मां तोखे न सुञाणा हा त घोड़े जी लगाम छो पकड़िया जे तूं केर आहीं हुन चयो त मां केर आहां मां उहो आहियां जंहिंजे अचण सां बच्चा यतीम थींदा आहिनि औरतूं बेवा थींदियूं हल ईंदो आहियां त कंहिंजे परवाह न कढंदो आहियां मूंखे मलकल मौत चयो वेंदो आहे अॼु तुंहिंजे साह कढण लाइ आयो छा करणो आहे तुंहिंजो साह कढण लाइ आयो हा हुन चयो मूंखे मोहलत ॾे मोटी वञा पंहिंजे घर वारनि खे कुझु ॻाल्हियूं सम्झाइणियूं आहिनि सम्झायां कुझु ज़मीन वापार जा कमकार हल उहे हिकु पासे करे ठाहियां त तो कॾहिं बि मोहलत न मिलंदी चाहे तो थोरो कमु राहे वठां त इन मोहलत न मिलंदी चई भला ॿियो न त इते छॾ त हेठि लहा ठही सुम्हा त पोइ साह कढ इज़राइल चए थो ईअं बि न थींदो इन ॾकंदे हेठि लहण जी कोशिश अञा पेर मथे थो करे उते साह खे सटाई आहे हिकिड़ो पेर मथे ॿियो हेठि ऊंधो थी अची ज़मीन ते किरियो सोना सियाणो थी इन वक्त जे अचण खां पहिरियां सोचे वठूं पंहिंजे ख़ुदा करीम जे ॾसल रस्ते ते हली वठूं पंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ॾसल रस्ते ते हली वठूं दुनिया जी ज़िंदगी तो को भरवसो आहे कोन ही बच्चा पुट न्याणियूं भाइर सभु भला पर अमल अहिड़ो कर जेको सकरात में बि कमु अचे क़ब्र में बि कमु अचे क़यामत जे ॾिहाड़े बि कमु अचे अबा मौत जो ईंदो आहे न इंसान ते केर बचाए सघंदो आहे सकरात मथा है ज़बान निकती पई आहे मुड़स जो अखियूं आसमान में हन हो दाहो पियो करे पीओ बाबा तो चए पुट बाबा तो चए न्याणी पियो थियूं सॾनि ज़ाल पई सॾे
बुधे थो पर जवाब ॾियण जी ताक़त न आहे इज़राइल जी दहशत मथां बीठी आ ओ सा कढे थो पियो ही बुधे थो पियो हो रोवनि था पिया ही हसरत करे थो मां छा थो खयूं वञा अवां जी कहिड़ी शइ मां चोरी कयो थो वञा जो रो था पिया मां त हथे खाली थो वञा सब कुछ अवां खे ॾेई थो वञा मुंहिंजे प्यारे हबीब जा उम्मती हो हिन दुनिया मां माण्हू लॾे थो खुदा जे प्यारे जो इरशाद आ चए थो मुंह खां पोइ मैयत सां तकड़ कंदा तमाम खण खण वाई वात में तुझी मंजिल कंदई मुकाम लाहे लटा जान जा इहे बि कंदई नीलाम ओ लखापति करोड़पति गरीबल मिस्कीन ते जुल्म करण वारा पंहिंजी ॻाल्हि ॿुध न पीउ न भाउ न मिट न माइट न न्याणी केर न ईंदो मरण खां पोइ इहो थींदो जो मुंह खां पोइ मैयत सां तकड़ कंदा तमाम पुट बि चवंदो जल्दी खणो भाउ बि चवंदो जल्दी खणो पीउ बि चवंदो जल्दी खणो छाला खणो मता टाइम घणो गुज़रे ही सुजी न पवे फाटी न पवे बदबू न करे वडी इज्जत असांजी ॾाढा असां भला पटका ॿधी वेठा आहियूं भला चश्मा बायूं वेठा आहियूं माशाअल्लाह ॾाढनि खे तेल कयूं वेठा आहियूं भलियूं भलियुनि गाॾियुनि ते चढ़ूं पिया औकात कहिड़ी आहे शुरू ॾे हलियो वञ उन्हनि पाणी जे ॿिनि कतरनि जी पैदाइश आहियूं जेके अहिड़ा त पलीतनि जो कपिड़े खे लॻनि असां जिस्म खे लॻनि पाण बर्दाश्त न कंदा आहियूं ॻाल्हायो इन मां पैदा थिया आहियूं या न छा जी मस्ती आहे छा मां छा मुंहिंजे ख़ुदा करे छॾियो आहे उन जो रस्तो छॾे ॾिनो अथई नामुमकिन खां मुमकिन बनाए छॾी अहिड़ी शइ मां तोखे तो जहिड़ो सुहिणो इंसान बनाए तोखे अहिड़ा ऐश अशरत कराए औकात आख़िर में बि ॾेखाराई थो ॾिस पैदाश हितां मरण खां पोइ पुट भाउ चाचो मामो मुरीद शागिर्द सभु चवंदा खणो हाणे कम जो न आहे मथां सुजी न पए धप न करे बदबू न करे खणो क़ब्र जे हवाले कयो ख़ुदा जाने ही जाने बस वो मुंहिंजा मिठा भा सियाणो थी बुजुर्ग फरमाया थो मुंह खां पोइ मैयत सां तकड़ कंदा तमाम खण खण वाई वात में तुंहिंजी मंजिल कंदई मुकाम लाहे लटा जान जा इहे बि कंदई नीलाम हाणे मोट मोहम्मद जाम हीअ उम्मत तुंहिंजे आसरे कब्र मां वफ़ात करे वियो कपड़ा लहजी विया वाचूं लहजी वयूं मुंडूं लहजी वयूं भला भला लटा बूट वाचूं लाकेट सोना लाथा विया आख़िर अछो कपड़ो पाए कफन पाराए कब्र में आंदो कब्र में पूरे माइट मोटिया अच्छा कब्र में माइट मिट पूरे मोटिया हाणे जो कुछ कब्र में थियणो आहे सो तो थियणो आहे सवाल जवाब त थींदा ॻाल्हायो सच्चा सरमस जो न त कब्र में पुछंदई मुनकर नकीर दुनिया में कया तो कम कहड़ा कहड़ा दुनिया में कया तो कम कहड़ा कहड़ा गुनाह कहड़ा सवाब कहड़ा गुनाह कहड़ा सवाब कहड़ा उते तू ॾींदे जवाब कहड़ो उते तू ॾींदे जवाब कहड़ो कॾहिं न वेही अल्लाह और अशर में ॾींदे हिसाब कहड़ो अल्लाह सजी उम्र वही दगा मकर में घड़ी न हिकड़ी रहे जिक्र में अल्लाह घड़ी न हिकड़ी रहे जिक्र में अल्लाह सजी उम्र वही दगा मकर में
घड़ी न हिकड़ी रहे जिक्र में अल्लाह घड़ी न हिकड़ी रहे जिक्र में बुधाए आए दिल सजी उम्र में पंहिंजे दिल खां थो पुछे खुदा जा वली मुराकबो रसींदा छा रसींदा मुझा मुर्शिद सजण साईं मुराकबो रसींदा पंहिंजे दिल सां ॻाल्हायो छा कयई ॾींहं में रात छा कई सुबुह खां हींअर ताईं घणा कलाक गुज़रिया कहिड़ा अमल कई ॿुधाए आए दिल सजी उम्र में बुधाए आए दिल सजी उम्र में कयो तो कम आ सवाब कहिड़ो कॾहिं न वेही अल्लाह और हशर में ॾींदे हिसाब कहिड़ो साईं जायो नखवत घणो चहलंदई नेठ सचल मिट्टी मिट्टी असां मिलंदई बस ये ही औकात असांजी वक्त त पाण खे सुधारियो साईं जायो नखवत घणो चहलंदई नेठ सचल मिट्टी मिट्टी असां मिलंदई नेठ सचल मिट्टी मिट्टी असां मिलंदई कबर में अहिड़ी ख़बर न पवंदई कबर में अहिड़ी ख़बर न पवंदई गरीब कहिड़ो नवाब कहिड़ो है कबर में गरीब कहिड़ो नवाब कहिड़ो घुमी तो घिटियूं करी तो नखरा इन्हीअ में आहे शिताब कहिड़ो जेसिताईं ज़िंदगी आहे वक़्त आहे साह आहे तेसिताईं असांखे पाण संभालणो आहे इहे नथे जो हथ मलणा पवन हाय हाय करणा पवनि अल्लाह जे प्यारे जो है हयाती वई जाई सकरात मथा साह के सटाई दिसे तो वञा थो ये गाड़ियों इते मिल्कियतूं इते सोन इते चांदी इते ये सब कुछ इते मुखे त जी गेले पियो वञे मूं त कुछ न कयो अबा ही दुनिया वेटिंग रूम थव छा ही दुनिया छा है वेटिंग रूम समझो था गाड़ी ला वेंदा स्टाफ ते चबाओ इते वेट कयो हे वेटिंग रूम आ जहाज ते चढ़ंदो बा हे वेटिंग रूम आ एयरपोर्ट ते हाने वेटिंग रूम ते वेहण खां पोइ तव्हां जहाज जो इंतजार कंदो मंजिल जो या वेटिंग रूम जो दरियूं गणींदो फरासूं गणींदो जे वेटिंग रूम जे सिंगार में ॾिसंदे रहिजी वेंदो तो जहाज में निकिरी वेंदो तव्हां जो सामान रुलियल इहो बि घर न थी सघंदो नतीजे में तव्हां मंज़िल पंहिंजी विसारे वेही रहंदो तव्हां इते जो उते रहिजी वेंदो परेशान थींदो कुछ न मिलंदो ही दुनिया वेटिंग रूम आहे असुल सफ़र आख़िरत आहे उन लाइ सोचो हिन दुनिया जी रंगीनी में रहिजी न वञो अल्लाह जे प्यारे जो हाय है निकलना पवंदड़ हाय हयाती वई जाई कोन क्यों सी को फिक्र टीह फेरा ॾींहं में सबके सदे थी पई कबर हाय हयाती वई जाई साईं लख लॾींदा था वञनि दुनिया छॾींदा था वञनि कंहिंखे पंहिंजो पीउ वई कंहिंखे ॿाहिरि छॾींदा था वञनि अल्लाह हा हा साईं लख लॾींदा था वञनि दुनिया छॾींदा था वञनि कंहिंखे पंहिंजो पीउ वई कंहिंखे ॿाहिरि छॾींदा था वञनि मुंहिंजा मिठा जादू अब्दुल मजीद वियो उन जी वालदा वई ॿाहिरि वया ईअं समझायो साईं विच में वीडियो सां अल्लाह ताला जे हबीब जा उम्मतीयो
साईं अब्दुल मजीद मरहूम अब्दुल मजीद उन जी वालदा उन जे पुटड़न उन जे भाइरन उन जे ईसारे साहब लाइ प्रोग्राम कयो आ उहे वया तोखे मूंखे बि हलणो ॻाल्हायो सफ़ा न था ॻाल्हायो भला सलाह मशवरो हलणो ॻाल्हायो सभिनी खे हलणो साईं लख लॾींदा था वञनि दुनिया छॾींदा था वञनि कंहिंखे पंहिंजो पीओ ई कंहिंखे ॿाहिरि छॾींदा था वञनि वारो सभ जो अचणो आहे वारो सब जो अचणो आ हे अदा कुछ सोच कर टीह भेरा ॾींहं में सब खे सॾे थी पई क़बर है हयाती वई अजाई है हयाती वई अजाई मुझे सोने हबीब जा उम्मतीयो क़बर में पहुतो कांधी लाश लटे मोटिया हेरे तवज्जो कयो अल्लाह जे बाननि जो ख्याल आ त अबा जेको पाण कयई उहो कम ॾींदुसि ॿियो मिड़े ख़ैर आ ॿियो को सवाब जे करे ॿियो केर करे उन जो सवाब उन मरियत खे न मिलंदो आ जेको पाण कयई सो कयई ठहियो बस मिड़े ख़ैर आ असां जो अक़ीदो आ मुसलमान जो ईमान ऐ कुरान करीम भी आ गाल कई कुरान फरमातो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वल इख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान अल्लाह फरमातो जेके बाद में ईंदा उहे दुआ घुरंदा ऐ असां जा अल्लाह असां खे बख्श ऐ असां का पहिरियां जेके ईमान सा दुनिया मां लॾे वया उन्हनि जी बि बख़्शिश फरमा जे दुआ फ़ाइदो न ॾे हा त रब छो चविया त ईमान वारा बेईमान न ईमान वारा पाण खां अॻियनि जे लाइ बख़्शिश जूं दुआऊं घुरंदा ईमान वारा बेईमान चवंदा मोसो छुटो ईमान वारा दुआऊं घुरंदा नबी करीम रऊफ रहीम चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं करीम आया पे साहब करम साण हा उठन ते घोड़न ते सार हा हिकड़ो कब्रिस्तान आयो मदीने वारे जे घोड़े जेते जे सवारी ते हुजूर सवार हा उन सवारी ट्राह खाधो तई छो चवंदा उनखे उर्दू में चंदन बुदक गया दियो खाधई ट्रियो दियो खाइयो साहबन जे सवारन दियो न खाधो जे सवारी ते मुझा सोना नबी वेठा हा उन दियो खाधो साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ही छो आ छाजे लाइ तव्हां जी सवारी दियो खाधो ट्राह खाधई साईं फरमाइनि था जेको मुंहिंजी सवारी ॾिठो आहे अव्हां जी सवार न ॾिठो आहे ॾाढा कोन था चवरायो मूंखे अॻे थकायो था मुंहिंजी सवारी जो कुछ ॾिसी रही आहे अव्हां जे सवारनि उहो न ॾिठो आहे साईं छा आहे फरमाइनि था इन कब्रिस्तान में अंदर ॿ कब्रूं हन जन ते अज़ाब थी रहियो आहे मुंहिंजी सवारी अज़ाब थींदे ॾिठो आहे साहबन जे सवारनि न ॾिठो आहे मतलब जंहिंते मदीने वारो कदम रखे उन्हनि जानवरनि खे बि रब इल्म ऐं निगाह अता करे छॾींदो आहे साईं भला कहिड़ा अमल आहिनि केड़न अमलन जे करे इनखे सजा पई मिले कब्रुन में तवज्जो आहे केड़ा अमल नबी सी चवना मुखे केड़ी खबर अलाए कदे जा मोल हन
अला कदह जा न साईं फरमाइन था ही जेको कबर वारो आ इनके अज़ाब तो मिले चुगल खोरीअ जे करे हिन के सजा थी मिले त पेशाब कंदो हो पाकाई न कंदो हो उन जे जिस्म ते कतरा लगंदा हा थोरो ॻाल्हायो दिसंदा रस्तन में वेंदा उठन वांगुर वेंदा हिजा दे मुंह ओलह दे ओभर दे ये इंसान आयो मुसलमान आयो उते बे हो जिते पाकाई कयो न आदाब बाहन मदीने वारे जी शरीयत में उन जाते पेशाब न कयो पाखाना न कयो जिते पर्दो न हुजे नंबर 1 गाल सोराख में पेशाब पाखानो न कयो साएदार मेवेदार वण जे हेठा दरख़्त हेठा पेशाब पाखानो न कयो कुछ आदाब बाहन आदाब सिखण खपन पर असा के टाइम ही कोने तुझे नबी जो दीन कपड़न पाण जा आदाब हन मानी खान जा आदाब हन आदाब हन सुन्नतू न थो चवा के आदाबन के सुन्नतू हन ये न चवो सुन्नत के फर्ज रबड़ हो जे जो छिक छिका केले ओने पुजाए जेका है सुन्नत जो न सुन्नत से जो मुस्तहबा मुस्तहबा जो वाजिबा वाजिबा जो फर्ज जो मकरूह त मकरूह से ये न गालायो तो सही न मिठा मुझे हबीब जा उम्मतियो आदाब सिखो पर ही गाल वधना जो मदीने वाले फरमायो ही चुगल खोरा ही वरी पेशाब खा एहतियात न कंदो हो कतरा लगंदा उन जे करे अजाब थे हलंदे थोरो अर्ज कया सवाल मुझो अल्लाह कदह जा मौला मदीने वारे उनके डिठो ऐ गुनाहन जी भी खबर पई त ही चुगल हणंदो हो वो तुझे मुझे दुरूद पढ़ण जी खबर मदीने वारे के कान पवंदी आ ॾाढा त चवदा इश्क सा या रसूल अल्लाह चई मोहब्बत सा या रसूल अल्लाह चई छा मदीने वारो नथो ॾिसे छा या वरी अजो की महफिल में वादो करियो थी या रसूल अल्लाह दिल जो दिल में चेसो मुझा सोहना हबीब तो मदीने वारे चयो आ नमाज मां मुस्तफा जे अख जी ठारा या रसूल अल्लाह अज खां पो मां नमाज न छडींदुस तू दिल में सोची दे मदीने वारो मदीने मां ॾिसंदो या न ॾिसंदो ॻाल्हाए त सही या तू वायदो करी अज मदीने वारे सा दिल जो दिल में आए मुझा दिल बर हबीब अज खां पो मां कूड़ न ॻाल्हाईंदुस चुगल खोरी न कंदुस मां बगैर पाकाए वारे जाए ते पेशाब न कंदुस मां बुग़्ज़ हसद कीनो न कंदुस गरीबन मिस्कीन ते ज़ुल्म न कंदुस पराओ हक न खाईंदुस या रसूल अल्लाह तुझी उम्मत ते रहम कंदुस मो या रसूल अल्लाह जेको तुझो दसल तरीक़ो दीन उन ते अमल कंदो रहंदुस तो दिल में वायदो करी ऐं कम शुरू करे दी त मदीने वारो मदीने मां ॾिसंदो या न ॻाल्हायो त सही ही चुगल खोरा ही पेशाब खां एहतियात न कंदो हो साईं करीमन साए दरख्त जूं टहनियूं खणी उन जे मथा रखियो हिन जे मथा हुन जे मथा साईं ही छो फरमान था जेस ताईं ही साओ आ तेस ताईं कबर वारे के फायदो थींदो ओ खुदा जा बाना जे साओ वणो साओ दरख्त साई टहनी जे करे कबर वारे के साए हुजण ताईं फायदो ॾेई सघे थी त ॿुधा जे करे पुट पी जे कबर ते वञी क़ुरान पढ़े त फायदो थींदो या न गाला त सही मिठा जोर सा गाला थींदो बुध बी हदीस साईं फरमाइन था जेकने को माण्हू के फोत थियण जे ला फोत थियल माण्हू जे ला को तोहफ़ो मोकिले थो पुटरा भावा भेण
चाचो आ, मामो आ, या दोस्त आ, या शागिर्द आ, या मुरीद आ, पंहिंजे पीउ जे लाइ या उस्ताद लाइ या मुर्शिद लाइ खत्म कुरान जो पढ़े, या दुरूद पढ़े, या सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम पढ़े, या मोहम्मद हनीफ वारन वांगुर ही जलसो को ठाए खत्म पढ़ाए, आलम घुराए, नात खान घुराए, पंहिंजे बाबा जी सारे सवाब लाए हे नूरानी जलसो को ठाए। मुंहिंजा साईं फरमाइनि था पिया जेको माण्हू के मरहूम जे लाइ को तोहफ़ो मोकिलियो थो, अल्लाह जा मलाइक जन्नती थालहन में जन्नती रूमालनि सां जेके हीरन याकूत मोतल सां जुड़ियल हूंदा सींगारे गुलदस्तो बनाए उन मरहूम जे कब्र के वञी ॾींदा। हे पुट जे तरफ़ा तोहफ़ो थई, ही भाउ जे तरफ़ा तोहफ़ो थई, रुमाल लाहे निहारींदो किथां दुरूद पियल्ला, किथां ख़त्म पियल्ला, किथां सुभान अल्लाह पियल्ला। न ज़ोर सां कोन था चवरायो। पो जेके बि उन जा रिश्तेदार जन्नती रूह हूंदा उहे उनखे मुबारक ॾींदा। मुबारक थई जी अॼु मुबारक मरहूम अब्दुल मजीद खे ऐं उन जी वालिदा खे मिलंदियूं हूंदियूं, उन्हनि जा जन्नती रूह चवंदा हूंदा मुबारक थे अब्दुल मजीद सोहणा पुटनि ऐं भाइरनि तोॾे अॼु ख़त्म शरीफ़ जा दुरूदनि जा इश्क रसूल जा हे तोहफ़ा तोॾे मोकिलिया हल। उहे जॾहिं मुबारक मिलंदियूं हल उहो मैयत ख़ुशि थींदो आहे, दुआ कंदो आहे, हुन जे दुआ जे सदके रब पुटनि जा गुनाह बख़्शे छॾींदो। अल्लाह हा हा मुंहिंजा सोहणा अबे अम्मा जो अदब कयो, अबे अम्मा सां प्यार कयो, अबे अम्मा जी इज्जत कयो ऐं वफ़ात कयलनि खे सवाब मिलंदो आहे, मिलंदो आहे। साईं फरमाइनि था उम्मती उम्मतुल मरहूमत, मुंहिंजी उम्मत उम्मत मरहूमा आहे। पुछो भई या रसूल अल्लाह मरहूमा छाखे चइबो आहे? फरमाइनि जॾहिं सुम्हंदा त गुनहगार हूंदा, उथंदा नेकोकार हूंदा। साईं फरमाइनि था उहो शख्स चवंदो मौला मां त गुनहगार नेकियूं किथां आयूं? फरमाए तुंहिंजा बचड़ा नेक सालिहा जन दुआऊं घुरायूं, उन जे दुआउनि जे सदके रब करीम तोखे नेकियूं अता फरमाए। अब मिले थो सवाब या न? ॻाल्हायो केतिरो ई हज़रत मास रज़ी अल्लाह ताला वफ़ात करियो, नबी से मज़ार ते बीठा ओचतो मदीने वाले फरमाए अल्लाह अकबर सुभान अल्लाह अल्लाह अकबर। सहाबन अर्ज़ को या रसूल अल्लाह मा सब्बहत व कब्बरत या रसूल अल्लाह, तस्बीह तकबीर पे पढ़ो। साईं फरमाइनि था कब्र मुझे सहाबी खे वेझे पई थे, मां तस्बीह है तकबीर पढ़ी तुहा मिट्टी जा तरफ कब्र जा उहे परे थी विया, कब्र कुशादी थी वई। अदा जे करे कब्र कुशादी न थिए, फ़ाइदो न थिए, कब्र ते कुरान पढ़ण जायज़ न आहे त मदीने वारे अल्लाह अकबर चयो, सुभान अल्लाह चयो, हज़रत माज़ खे फ़ाइदो थियो। इन मां साबित थियो त कब्र वारनि ते कुरान पढ़ण सां कब्र वारनि खे फ़ाइदो, ॾाढा चओ फ़ाइदो। बाक़ी कब्रिस्तान में वञो उते खिलो न, कब्रिस्तान में खिलो न, उते खाओ पियो न, तमाशो न बनायो, कब्रुनि ते पेर न रखो, लतायो न, कब्रुनि ते टेक ॾे वेहो न। अक्सर करे ॾिसंदा आहियूं जॾहिं जनाज़ा थींदा आहिनि असांजे दोस्त वेंदा आहिनि कब्रुनि ते, कब्रिस्ताननि में, उते के कब्रुनि ते चढ़ा बीठा हूंदा आहिनि, के कब्रुनि ते टेक ॾेई हीअं ठूठू रखी वेठा हूंदा आहिनि, के कचहरियूं दुनिया जूं पिया कंदा आहिनि। न न न, कब्रुनि ते वञो, इबरत हासिल कयो त कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं मढ़ मुक़ाम में वारीअ संदो कोट, अॾे अॾींदे केतिरो, कॾहिं त ही बि मूं वांगुरु मोटरसाइकिल ते चढ़ंदो हो, कॾहिं ही बि मूं वांगुरु कार ते चढ़ंदो हो, कॾहिं ही बि मूं वांगुरु कुर्सी ते दख़ल ते दुकान ते वेहंदो हो। अॼु कब्र जो महिमान आ, सुभाणे मूंखे बि वञणो।
यो सोच कबर ते वनी त पंहिंजे मौत के याद कर जनाज़ो खणी पंहिंजे मौत के याद कर ऐं हूं बि हुजूर फरमाए मौत के अक्सर याद कंदा रहो मौत के याद कंदा रहंदासीं अल्लाह ताला असां खे हिदायत जो रस्तो दींदो अल्लाह ताला मुंह जवां जी हाज़िरी कबूल फरमाए अल्लाह फरमाए थो त अल्लाह जी इबादत कयो उन सां कंहिंखे शरीक न कयो ऐं पंहिंजे वालिदैन सां सुहिणो सलूक रखो छो त मदीने वारे फरमायो अब्बे जी रज़ा अम्मा जी रज़ा अल्लाह जी रज़ा है फरमायो जे अब्बे अम्मा के राज़ी कयो उन मां मुस्तफा के राज़ी कयो जे मूंखे राज़ी कयो उन खुदा के राज़ी कयो अबू अम्मा दुनिया में आहिनि फ़ाइदो वठ उनखे राज़ी कर कोशिश कर पर जेकॾहिं खुदा ना ख़ास्ता कंहिं ॻाल्हि जे करे नाराज़ थी विया ऐं दुनिया में हलिया विया माफ़ी जो मौक़ो न मिली सघियो तो शरीयत मुस्तफा जी महदूद न आहे अज भी कबर ते वनी खत्म पढ़ी कुरान पढ़ी बख्शीस इंशाअल्लाह अब्बे जी तरफा माफ़ी मिलंदी तोखे खुदा तोजा गुनाह बख्शे छॾे अल्लाह ताला मुझे जी हाज़िरी पंहिंजे दरबार में कबूल फरमाए रब मां के सलामत रखे अल्लाह ताला अवां असां के पंहिंजे हबीब करीम जी सच्ची पक्की मोहब्बत नसीब फरमाए 5 वक्त नमाज पढ़ूं मुस्तफा करीम जी सुन्नतुनि ते अमल कयूं पंहिंजे न्याणियुनि खे जेके न्याणियूं असांजे घरनि में वेठलियूं आहिनि उमिरियूं वधी वयूं उन्हनि जा हक़ अदा कयो पुटनि जा हक़ अदा कयो दोस्तनि जा हक़ अदा कयो शरीयत पाक ते मथां अमल कयो मुंहिंजा मिठा हिन खबे पासे इंसान जी दिल हिन जाइ ते इंसान जी दिल हिते हिन जाइ ते बुबीअ जे हेठां हिन जाइ ते इंसान जी दिल इते असांजे मुर्शिदन करीम तरफां हर माण्हू जे लाइ इजाज़त आहे त हर वक्त उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हर वक्त ख्याल रखो ज़िक्र कयो ईअं सम्झो तसव्वुर कयो मुंहिंजी दिलि ज़िक्र थी करे अल्लाह 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 साईं मुश्ताक अहमद साजन क़िबला हिते ईंदा रहंदा उनजी तबलीग इन्हनि जी सोबत में ईंदा वेंदा रहो इन का फ़ाइदो वठंदा रहो अल्लाह ताला मुझे मां जी हाज़िरी कबूल फरमाए आख़िर में मूंसां गॾु हाफ़िज़ साहब आयो आहे हिकिड़ी नात शरीफ़ पढ़ंदो उहा नात शरीफ़ ॿुधो उन खां पोइ जेको हुकुम अदा वारनि जो हूंदो इंशाअल्लाह ईअं थींदो अल्लाह ताला मुझे मां जी हाज़िरी कबूल फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह اللهم صل على سيدنا لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين حسبنا الله ونعم الوكيل نعم المولى ونعم النصير يا مالك الملك يا ذا الجلال والإكرام يا أرحم الراحمين يا مٹھا الله असांजी हाज़िरी कबूल फरमा मालिक मिठा असांजा सगीरा कबीरा गुनाह बख्श फरमा मालिक मिठा जेके अस्पतालनि में घरनि में हिन जमायत में सफ़र में जेके मरीज़ आहिनि तन कंदनि कामिला शिफ़ा अता फरमा जेके परेशान हाल आहिनि तन परेशानी दूर फरमा मुंहिंजा मिठा अल्लाह जेके बे औलाद आहिनि तन के साहिब औलाद बना मुंहिंजा अल्लाह ज़मीन आसमान जे आफ़तुनि मुसीबतुनि शामतुनि खां पनाह अता फरमा ज़ालिम जी ज़ुल्म खां बचा हासिद हसद खां बचा गासिब जी गसब खां बचा शैतान शिरक महफूज़ फरमा मुझा मिठा अल्लाह पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सदके में सारी जमा जा बेड़ा पार फरमा अल्लाह करीम असां सभिनी जी तरफां बिलख़ुसूस मरहूम मग़फ़ूर अब्दुल मजीद ऐं उनजे पुटड़नि ऐं भाइरनि जे तरफां ही जेको ईसाले सवाब जो बेड़ा को कयो वियो आहे ऐं उनजी अमर जी जल जे लाइ अल्लाह करीम उहो पंहिंजे दरबार में क़बूल फरमा उनजे पुटड़नि ऐं भाइरनि जे तरफां रिश्तेदारनि जी तरफां 10 ख़तम शरीफ़ ताम कलाम सवाब पंहिंजे दरबार में क़बूल मंज़ूर फरमा उन सवाब उन्हनि जी सभिनी तरफां कुलन शरीफ़नि जो सवाब असां सभिनी तरफां सैयदुल अंबिया सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि दरबार में हदियतन तोहफ़तन पेश को पहुंचाण फरमा सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तुफ़ैल उन जे तवस्सुल सां तमाम अंबिया इकराम साहब इकराम अज़वाज मुतहरात तमाम हुजूर जे साहबन के अज़वाज मुतहरा हुजूर जे पुटड़नि न्याणनि जे रूहनि के सवाब पहुचाण फरमा हुजूर जी अज़वाज मुतहरात बिल्कुल सैयदा आयशा सिद्दीक़ा मां बीबी हफ्सा मां खदीजा कुबरा जी रूह सवाब पहुचाण फरमा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जमा तमाम शोहदा सहाबा बिलखुसूस हज़रत सैयदना अमीर हमजा रज़ियल्लाहु तआला सवाब पहुचाण
अल्लाह करीम तमाम ताबईन तब ताबईन सल्फ सालिन सिलसिला अलिया नक्शबंदिया चिश्तिया कादरिया ओवैसिया तमाम बुजुर्गान तुझे रूह हम साहब पहुंचा फरमा। अल्लाह करीम जेका जमात सनी हिन महफिल मौजूद आ मुझे बाबा साईं संगत तमाम जमात जे अजीजन करीबन जे रूहन जी तंजे के सवा पहुंचान फरमा। अल्लाह करीम बिलखुसूस मरहूम मगफूर अब्दुल मजीद ए उनजी वालिदा माजिदा अल्लाह करीम दहन खत्म शरीफन सवाब तामे कल सवाब उनजे रूहन तक पहुंचान फरमा। अल्लाह करीम उनकी मग़फ़िरत फरमा। अल्लाह करीम या सगीरा कबीरा गुनाह बख्श फरमा। ता हद निगाह कब्र को शादी फरमा। अल्लाह करीम मरहूम मग़फूर अब्दुल मजीद जी कब्र के उनजी वालिदा जी कब्र के जन्नत जे बागन में बाग बना। ये सारी जमात सवालिया